सकरण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब सकरण प्रेस क्लब पारां मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां काज़ी अल्लाह वरायो मेमण ऑडिटोरियम हाल सकरण प्रेस क्लब में मसनूई ज़हानत सिंधी ॿोली जो आईंदो जे मौज़ूअ ते लेक्चर प्रोग्राम मुनक़द कयो जंहिंमें प्रोफेसर अहमद ख़याम सिंधी ॿोलीअ ते ख़ुसूसी लेक्चर ॾिनो। हिन मौक़े ते प्रोफेसर अहमद ख़याम ॻाल्हाईंदे चयो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे सम्झण जी ज़रूरत आहे। अॼु असां जेको सोचियूं था कंप्यूटर उनखे साम्हूं आणे पेश करे थो। कंहिं बि मौज़ूअ ते जेकॾहिं कंहिं ॻाल्हि बाबति मालूमात हासिलु करणी पवे थी त आर्टिफिशियल इंटेलिजेंस तहत फ़ौरन साम्हूं अचे थी। उन करे वक़्त जी ज़रूरत आहे त असां इन पासे बि ध्यानु ॾियूं। हुन जो त ॿोली सिर्फ़ु राब्ते जो नालो न आहे बल्कि ॿोली अहसास जो नालो बि आहे जंहिंसां घुरिजूं ऐं ज़रूरतूं ॿुधाए ऐं पूरियूं करे सघजनि थियूं। हुन वधीक चयो त सिंधी ॿोली शाहूकार ॿोली आहे। खोड़ सारा लफ़्ज़ अहिड़ा बि आहिनि जेके सिर्फ़ु सिंधी ॿोलीअ जे सूंहं आहिनि जंहिंजो ॿी कंहिं ॿोलीअ में तर्जुमो नथो थी सघे। हुक्मरान उर्दू ॿोलीअ खे क़ौमी ॿोली चवनि था ऐं ज़ोर वरी अंग्रेज़ी पढ़ाइण ते ॾियनि था, जंहिं मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त संदसि ॿोली सां केतिरो दिलचस्पी आहे। हुन इन पॉलिसी ते बि ध्यानु छिकाईंदे चयो त असांखे ख़तरो तॾहिं थींदो जॾहिं मक़ामी सतह ते ॿोली ॻाल्हाइणु बंदि थिए। मिसाल तौरु हुक्मराननि पारां सिंध जे वसीलनि जो विकिरो, दहाड़ियुनि जी आबादकारी, सिंधूअ मथां 6 कैनालनि जी साज़िश जेकॾहिं कामयाबु थिए थी त हिते जा माण्हू पेट ऐं जीअण ख़ातिर नक़ल मकानी करे ॿियनि माॻनि ॾांहुं हिजरत कंदा त उते हू यक़ीनन उते जी राइज थियल ॿोली ॻाल्हाईंदा त उहो कवी इम्कान आहे त ॿोली खे नुक़सानु थी सघे थो। लेक्चर जी पुॼाणी ते सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई 4 करारदातूं पेश कयूं जेके हाज़रीन हथ मथे करे मंज़ूर कयूं। सिंधु दरिया मथां 6 कैनाल वारी साज़िश खे रद्द कयो वञे, सिंधू ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे, आकाश अंसारी जा क़ातिल, सहूलतकार ऐं सलाहकार वाइखा करण ऐं खेनि सज़ा ॾिनी वञे ऐं एडवोकेट लाला आमिर इब्राणी खे आज़ादु कयो वञे। इन खां अॻु सकरण प्रेस क्लब जे सदर मीर मोहम्मद कीरियो आयल महिमाननि खे आजाणो ॾिनो ऐं महिमान ख़ासि प्रोफेसर अहमद ख़याम खे लुंगीअ जो तोहफ़ो पेश कयो।